बरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाईरो, अजीज दोस्तों, कुरान शरीफ जी आयत सगोरी जे मुंह हुआ सागी आयत सगोरी अवां जे आडो पढ़ी आ। अल्लाह तबारक व तआला जल जलालहु व मनवालहु जंहिं जे अंदर इरशाद फरमायो आ त छा अमी इहो भायो था त अल्लाह तव्हां खे बेमक़सद बेकार पैदा कयो आ ऐं अवां ईअं समझो था त तव्हां शायद अल्लाह पाक जल जलालहु अमन वालू ॾे उथी ॿीहर कोन ईंदव, पर इहे ॿई ॻाल्हियूं ईअं न आहिनि। रब करीम जे ज़ात बाबरकात जे इरशाद जो मतिलब इहो आहे त अवां बेकार पैदा कोन कया विया आहियो ऐं अवां अल्लाह पाक ॾे ज़रूर मोटंदव। कुरान मजीद में तमाम घणनि जगहुनि ते बार बार इहो ज़िक्र आहे त तव्हां इबादत जे लाइ पैदा कयल आहियो ऐं अवां सभिनी खे अल्लाह पाक जल जलालहु अमन वालहु ॾे मोटणो आहे। रब करीम जी ज़ात बाबरकात अवां खे उथारे अवां खां हिसाब किताब वठंदो। रब करीम जी ज़ात हीअ हयाती असांखे चंद ॾींहंनि जी आरज़ी ॾिनी आहे। इन आरज़ी हयातीअ में असांखे अल्लाह पाक जे ॾसियल तरीक़े ऐं सदुस प्यारे हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे पाक सुन्नत ते अमल करणो आहे। पंहिंजे मुंहं सां ज़िंदगी गुज़ारणी न आहे। हिन ज़िंदगीअ में असांजे मथां जवाबदारियूं आहिनि, ज़िमेदारियूं आहिनि, पाबंदियूं आहिनि। उन्हनि ज़िमेदारनि, पाबंदियुनि ऐं जवाबदारनि तहत जेका हयाती गुज़ारबी उहा कम जी आहे। पंहिंजे तरफ़ खां असांखे ख़ुदा तबारक व तआला जल जलालहु अमन वालहु हर ॻाल्हि पंहिंजे तरफ़ खां ठाहे उन ते हलण जो हक़ कोन्हे। ख़ासि करे दीनदारी में, छो त मुस्लमान रुगो नमाज, रोज़ा, हज ऐं ज़कात खे इबादत न भाए। मुस्लमान जे इबादत जो वसी मैदान आहे। जंहिं चयो आहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, उन कलमे भरण खां बाद में अल्लाह खे पंहिंजो रब क़बूल कयो आहे ऐं मुहम्मद करीम खे अल्लाह जो रसूल क़बूल कयो आहे। गोया हू ईअं थो चवे त मुंहिंजो अल्लाह ते ईमान आहे, उहो अल्लाह जंहिं अल्लाह पाक मुहम्मद करीम खे रसूल बणाए मोकिलियो आहे। पोइ जंहिं अल्लाह ताला खे असां अल्लाह मञूं था ऐं उन अल्लाह असांजे प्यारे रसूल खे असां ॾे मोकिलियो आहे, त उन प्यारे रसूल असांजे मथां के पाबंदियूं रखियूं आहिनि, के जवाबदारियूं रखियूं आहिनि, के ज़िमेदारियूं रखियूं आहिनि। अल्लाह ताला जल जलालहु अमन वालहु असांखे नमाज, रोज़े, हज, ज़कात इन्हनि इबादतुनि खां सवाइ पाण करीमन अलैहिस्सलाम जी ज़ात फरमाइनि था जेकॾहिं को मुस्लमान कंहिं मुस्लमान सां खिली ॻाल्हाए त इहो बि हुन जो सदको आहे। मामलात में, कारोबार में कंहिं बि माण्हूअ खे नेक सलाह ॾियणु, अबा ही कमु सुठो आहे, ही कमु ख़राबु आहे, हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था इहा बि इबादत आहे। इमाततुल अज़ी अन तरीक़ सदक़तुन, ख़ुदा जो हबीब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो रस्ते सां हलंदो अच, जेकॾहिं वाट में रस्ते में का अहिड़ी शइ आहे जेका ईंदड़ वींदड़ खे तकलीफ़ थीजे, मिसाल को भितर आहे, को पत्थर आहे, का वण जी लाम आहे, को कंडो आहे, हबीब अकरम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था उहा रस्ते तां हटाए, रस्ते खे साफ़ कर, तोखे अल्लाह तबारक व तआला इन शइ खे हटाइण जे जाइ ते सदके जो सवाब अता फरमाईंदो।
हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइन था, तू पंहिंजे घर में जेकॾहिं पंहिंजे हलाल जी कमाईअ मां का शइ बाज़ार मां ख़रीद करे वञी ॾे थो, इहे बच्चा खाइनि, घर वारा खाइनि, उन मां तुंहिंजो बि हिसो आहे, तूं बि खाई थो। पर अल्लाह जो प्यारो हबीब पाक अलैहिस्सलाम फरमाइनि था त जेके बि दुनिया में सदका आहिनि, उन सभिनि सदकनि खां बहितर सदको इहो आहे जो माण्हू पंहिंजे घर वारनि खे हलाल जो रुकमो कराए। हिकिड़े सहाबी सगोरे हुजूर अकरम अलैहिस्सलातु वस्सलाम खां पुछो आहे, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मूं वटि हिकिड़ो दीनार आहे, मां उहो काॾे ख़र्च कयां? नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था, उहो पाण ते ख़र्च कर। ॿिए सहाबी अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह, मूं वटि 2 दीनार आहिनि, 2, उहे काॾे ख़र्च कयां? पाण फरमायोसि, हिकिड़ो पाण ते ख़र्च कर, हिकिड़ो पंहिंजे घरवारी ते ख़र्च कर। वरी टियों सहाबी आहे, उन अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह, मूं वटि 3 दीनार आहिनि। अल्लाह जे हबीब पाक अलैहिस्सलाम फरमायो, हिकिड़ो पाण ते ख़र्च कर, हिकिड़ो घरवारी ते ख़र्च कर, हिकिड़ो पंहिंजे बच्चनि ते ख़र्च कर। चौथो सहाबी आहे, उन अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह, मूं वटि 4 दीनार आहिनि। ख़ुदा जे हबीब पाक फरमायो, हिकिड़ो पाण ते ख़र्च कर, हिकिड़ो घरवारी ते ख़र्च कर, हिकिड़ो पंहिंजे बच्चनि ते ख़र्च कर, ऐं हिकिड़ो पंहिंजे नौकर ते ख़र्च कर। हिकिड़े सहाबी चयो, या रसूल अल्लाह, मूं वटि 5 दीनार आहिनि। नबी करीम जी ज़ात फरमायो, हिकिड़ो पाण ते ख़र्च कर, हिकिड़ो घरवारी ते ख़र्च कर, हिकिड़ो औलाद ते ख़र्च कर, हिकिड़ो पंहिंजे नौकरनि ते ख़र्च कर। हाणे 5 जेको अल्लाह तोखे तुंहिंजी मर्ज़ी वणई, जंहिंखे तंहिंखे ख़ैरात वञी करे छॾ। इन मां अंदाज़ो लॻायो त पंहिंजे घर में जेके घर वारा आहिनि, घर जे माहौल में रहनि था, उन्हनि ते हलाल जी कमाई ख़र्च करणु, उन्हनि जा हक़ बजा आणणु, हुकूकुल इबाद अदा करणु ज़ाहिर में घर जी जवाबदारी आहे। पर अल्लाह ताला जो प्यारो दीन, नबी करीम जी प्यारी सुन्नत ॿुधाए थी त मुस्लमान तुंहिंजी इबादत इहा बि मां इबादत लिखी थो छॾियां पियो, इन जो भी तोखे अजर ऐं सवाब अता फरमाया थो। इन मां मालूम थियो त रुगो नमाज, रुगो हज, रुगो ज़कात, रुगो नफ़िल, रुगो मस्जिद आबाद करण इबादत न आहे, इहे ज़रूरी इबादतियूं आहिनि। नमाज फर्ज़ आहे, हज फर्ज़ आहे, ज़कात फर्ज़ आहे, रमज़ान जा रोज़ा फर्ज़ आहिनि, पर उन सां गॾोगॾु इंसान जा हुकूकुल इबाद बि आहिनि। ख़ुदा जे प्यारे हबीब जी हिकिड़ी हदीस पाक आहे, दुरूद पढ़ंदो हल मां तोखे मिठड़े हबीब जी हदीस ॿुधाए छॾियां। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। हुजूर पाक अलैहिस्सलातु वस्सलाम इरशाद फरमाइल था, कुल्लुकुम राइन व कुल्लुकुम मसऊलुन अन रईयतिही। खुदा ताला जल जलालहु व मनवालु जे ज़ात बाबरकात जो हबीब तो फरमाए त तव्हां सभु मुस्लमान जेके भी आहियो, मां अल्लाह पाक तव्हां जे मथां जवाबदारी रखी आहे। अवां गोया पाण खे धनार समझो, अवां पाण खे हाकिम समझो, अवां पंहिंजे पाण खे जवाबदार समझो। या रसूल अल्लाह, असां कीअं हाकिम आहियूं, असांखे रैयत कान्हे, असांजो राज कोन्हे को। ख़ुदा जो प्यारो हबीब पाक अलैहिस्सलाम फरमाइनि था, जेकॾहिं ॿियो तो वटि राज कोन्हे त तुंहिंजा घर वारा त तो वटि राज जे शक्ल में आहिनि। मां अल्लाह जी ज़ात बाबरकात क़यामत जे ॾिहाड़े तोखे तुंहिंजे बच्चनि जे बारे में बि तोखां पुछंदुसि। घर वारनि जी पुछा बि घर जे धणीअ खां थींदी, त रुगो जवाबदारी इहे को कोन पंहिंजे मथां भाए त मां को वॾो माण्हू आहियां त मुंहिंजी जवाबदारी आहे ऐं मूं ग़रीब तां जवाबदारी लही वई आहे। न, जंहिं बि ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह चयो आहे, अल्लाह खे हिकिड़ो अल्लाह क़बूल कयो आहे, नबी करीम खे अल्लाह जो रसूल मञियो आहे, उन जे मथां जवाबदारी आहे। उहो पाण खे पाबंद भाए, जवाबदार भाए। रब पाक जे ज़ात बाबरकात जो हिकिड़े ॻोठ जे मथां कहर नाज़िल थियो आहे। रब करीम जी ज़ात बाबरकात मलाइकनि खे इरशाद फरमायो आहे, ओ मलाइको वञो फलाणे ॻोठ जे मथां मां अल्लाह जो अज़ाब नाज़िल कयो। अॻियनि क़ौमुनि जे मथां ईअं अज़ाब ईंदा हुआ त ॻोठनि जा ॻोठ बर्बाद थी वेंदा हुआ।
अॻियनि क़ौमुनि जो हवालो पढ़ंदो या ॿुधंदो त अव्हां खे ईअं मालूम थींदो त राति जो सुता त माण्हू हुआ, सुबुह जे टाइम ते उथा त सभु भोला ई बांदर हुआ। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए कूनू